हिते पाण खे ॿुधायो वियो आहे त त्रिकुंडो या ट्रायंगल PIN खे फेरायो वञे थो -270 डिग्री। सो ही जेका तव्हांखे ट्रायंगल या त्रिकुंडो नज़र अचे थो इनखे अगरि -270 डिग्री पंहिंजे ओरिजिन या असल नुक़्ते खां फेरायूं त पोइ जेका तस्वीर ठहंदी ग्राफ ते उहा कीअं ठहंदी उहा पाण खे ठाहिणी आहे। हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि पाण खे ॿुधायल आहे त जेकी पॉज़िटिव एंगल हूंदी आहे उहा काउंटर क्लॉकवाइज़ हूंदी आहे, यानी घड़ियाल जी सुई जे उबतड़ हूंदी आहे। पर पंहिंजे सवाल में जेका एंगल मिलियल आहे उहा नेगेटिव आहे। इन जो मतिलबु इहो थियो त पाण घड़ियाल जी सुई वारी कारी यानी काउंटर क्लॉकवाइज़ फिरंदासीं 270 डिग्री। अचो त ट्रायंगल जी तरफ़ हलूं था। सो ट्रायंगल में ही पंहिंजा पॉइंट आहिनि टे, P आहे, N आहे, I आहे। सो पाण ॾिसंदासीं त P खे पाण काथे रखंदासीं, N खे काथे रखंदासीं, I खे काथे रखंदासीं, यानी जॾहिं हिननि खे असां फेराईंदासीं त काथे इहे वञी करे पॉइंट बीहंदा। सो जेकी असांजी नई ट्रायंगल ठहंदी उहा कहिड़ी जॻह ते ठहंदी, इहो सवाल इहो आहे। पर सवाल इहो आहे त नेगेटिव -270 मां छा मुराद आहे। इन खे सम्झण जे लाइ मां हिते हिकिड़ो कार्तीसी मथाछिरो या कोऑर्डिनेट प्लान ठाहियां थो। सो जेकॾहिं हिते मां कोऑर्डिनेट प्लान ठाहियां हिन अंदाज़ में, ही मुंहिंजी एक्स एक्सिस आहे या एक्स जो मावर आहे ऐं ही वाई एक्सिस आहे। सो ही थी वई पंहिंजी एक्स एक्सिस ऐं ही थी वई पंहिंजी वाई एक्सिस। फर्ज़ कयो हाणे पाण वटि हिन जॻह ते हिकिड़ो पॉइंट आहे एक्स एक्सिस ते, ओ हिन जॻह ते। त हाणे इनखे हिन ओरिजिन यानी असल पॉइंट जे हिसाब सां 270 डिग्री फिराइणो आहे, पर नेगेटिव। ऐं नेगेटिव एंगल जे लाइ पाण खे घड़ियाल जी सुई वारी कार हलणो पवंदो। सो हिते थींदो 90 डिग्री ऐं हिते थींदो वञी 180 डिग्री। 180 डिग्री त थी वियो, पर पाण खे 90 डिग्री ॿी खपे थी। सो 90 डिग्री पाण अञा अॻिते वेंदासीं ऐं हिन जॻह ते हिते असां वटि थी वेंदी 270 डिग्री। सो ही पॉइंट केतिरो फिरी वियो -270 डिग्री। इहा ॻाल्हि सम्झ में अची वई। पर पाण हिकिड़ी ॿी ॻाल्हि सोचूं था, जेकॾहिं असां एक्स एक्सिस खां काउंटर क्लॉकवाइज़ यानी घड़ियाल जे उबतड़ पाण हीअं मूव कयूं हिन तरीक़े सां हिन जॻह ते अचूं, तॾहिं बि त साॻी जॻह ते पहुचंदासीं न। यानी जेकॾहिं 90 डिग्री पाण काउंटर क्लॉकवाइज़ वञूं तॾहिं बि साॻी जॻह ते पहुचंदासीं। सो ही जेका पाण खे ट्रायंगल या त्रिकुंडो मिलियल आहे जंहिंजो असल नुक़्तो या ओरिजिन हिन जॻह ते आहे, सो इनखे अगरि असल नुक़्ते खां पाण -270 डिग्री फेराईंदासीं तॾहिं बि ट्रायंगल उन जॻह ते ठहंदी। जेकॾहिं पाण उनखे पॉज़िटिव 90 डिग्री फेराईंदासीं तॾहिं बि उन जॻह ते ठहंदी। सो बजाए -270 डिग्री फेराइण जे छो न पाण हिनखे 90 डिग्री पॉज़िटिव फेरायूं, छाकाणि त -270 डिग्री फेराइण जे मुक़ाबले में 90 डिग्री फेराइण आसान हूंदो। सो अचो त पाण पंहिंजे हिसाब खे हल करण जी कोशिशि था कयूं। सवाल में त्रिकुंडो या ट्रायंगल आहे, सो टे पॉइंट हिन जा पाण खे फेराइणा आहिनि, पर सभ खां पहिरियों पाण आई पॉइंट खे फेरायूं था। सो हिन जे लाइ पाण खे छा करणो पवंदो, हिकिड़ी ट्रायंगल ठाहिणी पवंदी। सो ही पाण ट्रायंगल या त्रिकुंडो ठाहियूं था आई जे हिसाब सां। सो हिन 7 यूनिट्स खां पाण हेठि था अचूं, हिकिड़ी ॿी लाइन था ठाहियूं ऐं उन खां बाद में पाण ओरिजिन खां या असल नुक़्ते खां हिकिड़ी लकीर था वठूं या लाइन था वठूं, लाइन सिधी था वठूं। सो ही लाइन हिकिड़ी ॿी वठूं था पाण सिधी, जेका अची सिधी आई सां लॻंदी। सो ही पाण वटि हिकिड़ी राइट ट्रायंगल ठही वई। ठीकु आहे। सो राइट ट्रायंगल छो था ठाहियूं, इन जे लाइ पोयां हिकिड़ी टेक्निक आहे या लॉजिक आहे, उहा तव्हांखे मां सम्झायां थो। हाणे पाण छा कंदासीं, पाण हिनखे 90 डिग्री इन साइड खे फेराईंदासीं न। सो पाण खे सम्झ में अची वेंदी, जेकॾहिं पाण हिन मां फर्ज़ कयो जेकी ही लकीर आहे ही वारी लाइन, इनखे जेकॾहिं मां 90 डिग्री फेरायां त इहा कहिड़ी जॻह ते अची वेंदी। इहा हाणे एक्स एक्सिस ते आहे त पोइ कहिड़ी जॻह ते अची वेंदी, इहा वाई एक्सिस ते अची वेंदी। सो इन जो मतिलबु 7 यूनिट वाई एक्सिस ते मां इहा लाइन ड्रा कयां थो, इहो इन जो अक्स आहे, माना फेराइण खां पोइ इहा लाइन इन जॻह ते अची वेंदी। सो ही पासो त 90 डिग्री फिरी वियो। उन खां बाद में हाणे पाण खे ॿिया पासा बि फेराइणा आहिनि। सो ॿियो पासो पाण वटि कहिड़ो आहे, ॿियो पासो पाण वटि आहे ही। हाणे हिन जे लाइ मां कलर डिफरेंट खणा या मुख़्तलिफ़ रंग खणा जीअं पाण हिनखे सम्झी सघूं। सो हुन जे लाइ मां ही रंग खणा थो जीअं मुख़्तलिफ़ थी पए। हाणे पाण खे त्रिकुंडो फेराइणो आहे, काॾे एंटी क्लॉकवाइज़ फेराइणो आहे, उबतो फेराइणो आहे। त हाणे हो जेकी लकीर हुई जेकी एक्स एक्सिस ते उहा वाई एक्सिस ते ठही वई, त ही वरी लकीर जेका हाणे हिते 90 डिग्री ठाहे पई उहा कीअं अॻिते हली वेंदी, उहा हिन सां वाई एक्सिस सां 90 डिग्री ठाहींदी ऐं उहा कहिड़ी तरफ़ वधंदी, सॼे पासे तरफ़ वधी एक्स एक्सिस ते। सो हाणे इहा एक्स एक्सिस ते केतिरो वधंदी, इहा जेतिरी डिघी आहे उहा 7 यूनिट डिघी आहे, त 7 यूनिट पाण अॻिते वेंदासीं। सो हिन जॻह ते इहो पॉइंट ठहंदो। उन खां बाद में सिंपल आहे, उन खां बाद में पाण खे छा करिणो आहे, रेफरेंस या ओरिजिन खां हिकिड़ी ॿी लाइन ड्रा करणी आहे या छिकणी आहे या ठाहिणी आहे, जेका इन पॉइंट सां टच थींदी या इन पॉइंट खे कट कंदी। सो हितां हिकिड़ी ॿी पाण लाइन वठूं था हिन जॻह ते। सो इन जो मतिलबु इहो थी वियो त, सॉरी मां सही लाइन वठां। सो ही लाइन मां वठां थो ऐं ही लाइन जेको आहे हिन जॻह ते हिनखे खपे थी। इन जो मतिलबु इहो थियो त इन पॉइंट ते आई जेको आहे उहो 90 डिग्री फिरी चुको आहे पॉज़िटिव। इन जो मतिलबु त 270 डिग्री नेगेटिव फिरी चुको आहे, जेको पाण खे सवाल आहे। सो मां हिन पॉइंट खे चवां थो आई डैश। हिन जो मतिलबु इहो थियो त फिरण खां पोइ जेकी आई जी हालत आहे उन जो नालो इहो आहे आई डैश। अहिड़े ई तरीक़े सां पाण खे हर पॉइंट फेराइणो आहे। सो हर पॉइंट खे फेराइण जे लाइ पाण खे गुनी कुंड त्रिकुंडो ठाहिणो पवंदो या राइट ट्रायंगल ठाहिणो पवंदो ऐं पोइ उन खां बाद में राइट ट्रायंगल खे फेराइणो पवंदो, जीअं पाण ही ट्रायंगल फेरायोसीं। इन खां पोइ पॉइंट आहे पाण वटि एन। हाणे एन खे फेराइण जे लाइ ॿीहर पाण खे राइट ट्रायंगल ठाहिणी पवंदी।
सो हुन राइट ट्रायंगल खे ठाहिण जे लाइ मां सभ खां पहिरियां ओरिजिन खां हिकिड़ी लकीर ड्रा कयां थो या लकीर ठाहियां थो जेका हिन एन खे कट कंदी। इन खां पोइ मां हिकिड़ी वाई एक्सिस ते लकीर ड्रा कयां थो, ओ ही लकीर ड्रा कंदुसि, 7 यूनिट हेठि ईंदुसि ऐं उन खां बाद में हिकिड़ी ॿी लकीर ड्रा करे राइट ट्रायंगल ठाहे छॾींदुसि। वाई एक्सिस वारी लकीर खे जेकॾहिं 90 डिग्री पॉज़िटिव फेरायूं त जेकी वाई एक्सिस आहे उहा एक्स एक्सिस ते ठही वेंदी। सो ही जेकी लकीर आहे इनखे अगरि असां फेरायूं त कहिड़ी जॻह ते ठही वेंदी, इहा ठहंदी वञी असांजी एक्स एक्सिस ते, ओ हिन जॻह ते, छाकाणि त 90 डिग्री फेरण खां पोइ हिते अची वेंदी आहे। इन खां पोइ पाण वटि ही पासो आहे, हिन पासे खे जेकॾहिं ॾिसूं त 2 यूनिट एक्स एक्सिस ते सफ़र थियल आहे। हाणे जॾहिं इहा सॼी ट्रायंगल पाण फेराईंदासीं त इहा ट्रायंगल हिते ठहंदी वञी, यानी 2 यूनिट इहा मथे हली वेंदी वाई एक्सिस ते, सो ओ हिन जॻह ते इहो पॉइंट ठहंदो वञे। उन खां पोइ पाण छा कंदासीं, ओरिजिन खां हिकिड़ी लकीर ड्रा कंदासीं जेका इन पॉइंट खे कट करे, सो हितां हिकिड़ी लकीर ड्रा कंदासीं ऐं हिन जॻह ते। इन जो मतिलबु इहो थियो त हिते इहो पॉइंट कहिड़ो ठही वियो, हिते पॉइंट ठही वियो एन डैश, यानी एन पॉइंट 90 डिग्री फिरण खां बाद में। हींअर पाण आई एन जेको पासो आहे उहो फेराए चुका आहियूं, छाकाणि त पंहिंजा 2 पॉइंट फिरी चुका आहिनि। बाक़ी पंहिंजो हिकिड़ो पॉइंट आहे जेको पाण खे फेराइणो आहे, जेको पी पॉइंट आहे। पी पॉइंट खे फेराइण जे लाइ बि पाण खे राइट एंगल ट्रायंगल ठाहिणी आहे। सो ही राइट एंगल ट्रायंगल पाण ठाहियूं था, ही पंहिंजी ट्रायंगल ठही वई। सो ही पंहिंजी एक्स एक्सिस ते लाइन आहे। सो हाणे पाण हिनखे ॿीहर 90 डिग्री फेराईंदासीं। सो एक्स एक्सिस वारी लाइन खे अगरि असां फेरायूं त उहा छा ते अची वेंदी, उहा अची वेंदी वाई एक्सिस ते। इन जो मतिलबु जेकी ही लकीर आहे इनखे अगरि असां 90 डिग्री फेरायूं त उहा 2 यूनिट एक्स एक्सिस ते आहे त इहा फिरी करे 2 यूनिट वाई एक्सिस ते हली वेंदी। सो हिन जॻह ते ठही वेंदी, ठीकु आहे। ऐं उन खां बाद में पाण वटि ही लकीर आहे, इहा हींअर जेकी एक्स एक्सिस सां अमूद सां या परपेंडिकुलर ते आहे, इहा 3 यूनिट मथे आहे। सो इहा वञी करे वाई एक्सिस सां अमूद ते 3 यूनिट एक्स एक्सिस ते नेगेटिव हली वेंदी, यानी उहो हिन जॻह खां 3 यूनिट अॻिते ईंदी। इन खां पोइ पाण खे ओरिजिन खां या असल नुक़्ते खां हिकिड़ी लकीर ठाहिणी आहे जेका हिनखे कट करे, सो हिन जॻह ते हिनखे कट कंदी। इन जो मतिलबु इहो थियो त इहो थियो पी डैश, यानी पी खे जॾहिं असां फेरायूं था 90 डिग्री त पोइ पाण खे हिन जॻह ते मिले थो। हाणे पाण इहे 3 पॉइंट हिक ॿिए सां मिलाईंदासीं। सो जेकॾहिं पाण पी डैश खे एन डैश सां मिलायूं त इहा लकीर कुझु हीअं ठही वेंदी, ऐं उन खां बाद में जेकॾहिं पी डैश खे पाण आई डैश सां मिलायूं त इहा लकीर कुझु हीअं ठही वेंदी, ऐं उन खां पोइ आई डैश खे एन डैश सां मिलायूं त इहा लकीर ठही वेंदी ही। सो ही त्रिकुंडो उहो त्रिकुंडो आहे जेको 90 डिग्री फिरण खां बाद में पाण खे मिलंदो। सो हाणे हिते त खोड़ सारियूं लकीरां ठही वयूं आहिनि। जेकॾहिं मां हिन जा पॉइंट्स नोट कयां, पी पॉइंट जेकॾहिं नोट कयां त इहो किथे आहे, 3,2 ते। सो 3,2 हिन जॻह ते मौजूदु आहे, इहो असांजो पी डैश आहे। उन खां बाद में एन डैश खे ॾिसूं त इहो 7,2 ते आहे। सो 7,2 असां ॾिसूं त 7,2 हिन जॻह ते आहे। ऐं उन खां बाद में पंहिंजो टियों पॉइंट आई डैश आहे, आई डैश 7,7 ते आहे, यानी एक्स ते बि 7 वाई ते बि 7। सो आई जेको आहे उहो कहिड़ी जॻह ते आहे, आई हिन जॻह ते मौजूदु आहे। पॉइंट्स खे मिलाइण खां पोइ पाण खे जेको त्रिकुंडो मिलियो आहे, इहो त्रिकुंडो दरअसल 90 डिग्री फिरी चुको आहे, या वरी पाण चऊं -270 डिग्री फिरी चुको आहे। सो पाण इहो ड्रा करे चुका आहियूं। अचो त पाण पंहिंजो जवाबु चेक कयूं। जवाबु पंहिंजो बिल्कुलु दुरुस्त आहे।